नून लीग की तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो त हुकूमत 14 ॾींहनि में क़ौमी असेंबली इजलास न घुराए आइनी घुर्ज पूरी नाहे कई। इमरान ख़ान ऐं स्पीकर असद कैसर आर्टिकल 6 जी भञगड़ी कई। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त स्पीकर पारां इजलास न घुराइण क़ानून जी भञगड़ी आहे। स्पीकर तयारु रहे। हुन चयो त स्पीकर असद कैसर खे तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब जो चवणु हो त स्पीकर पारां इजलास न घुराइण क़ानून जी भञगड़ी आहे। स्पीकर तयारु रहे। हुन चयो त स्पीकर असद कैसर खे तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी।